भलारे महीने रमज़ानुल मुबारक जी आमद आहे। हर मुसलमान जी ज़बान ते मुक़द्दस महीने जो खूब साराह थी रही है। इहो भलारो महीनो है जंहिंखे इस्लामी तक़वीम जे महीननि में वॾो मक़ाम ऐं मर्तबो हासिल आहे। ही रोज़नि जो महीनो आहे। पाक किताब जे नज़ूल जो महीनो आहे। दुआ जो महीनो आहे। सब्र जो महीनो आहे। खैर जो महीनो आहे। तौबा जो इस्तग़फ़ार जो महीनो आहे। गम ख़्वारी ऐं गम गसारी जो महीनो आहे। जहन्नम जी बाहि खां छुटकारे जो महीनो आहे। मोस्ट वेलकम सर, जेके भी तव्हां असांजे लाइव प्रोग्राम में अची चुका आहियो। असीं खे दिल सां भलीकार चऊं था। असांजो ज़ाहिद दोस्त फिराम सऊदी अरब खां शाहिद गोपांग साहब, मोस्ट वेलकम। साईं डिनो जुणे जो साहब अब्दुल्लाह बलोच, मोहम्मद कासिम भी असांजे लाइव प्रोग्राम में आहिनि। मोहम्मद फारूक फ्राम लंडन मां वाहिद कालानी साहब, मोस्ट वेलकम। नियाज एंड मुहर्रम अली साहब एंड असांजो दोस्त रईस कुर्बान मंगसी फिराम कराची खां ऐं ॿिया काफ़ी दोस्त असांखे लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। असीं उन्हनि खे दिल सां भलीकार चऊं था। सैयद इरशाद साहब जी, दोस्तों जेके भी तव्हां असांखे जितां ॿुधी रहिया आहियो, तव्हां पंहिंजे शहर जो नालो कमेंट करे मोकिलियो ताकि असांखे ख़बर पवे त असांजा दोस्त असांखे किथां ॿुधी रहिया आहिनि। अब्दुल हफ़ीज़ सोलंकी साहब फिराम दादू मां, ज़फ़र दायो साहब, मोस्ट वेलकम। ऐं ॿिया काफ़ी दोस्त असांखे ॿुधी रहिया आहिनि। सभिनि खे असीं भलीकार चऊं था। अॼु असांजो मौज़ू, असांजो टॉपिक तमामु बहितरीनु आहे। सर मोहम्मद हसन सुमरो साहब, मोस्ट वेलकम। जवार आज़ाद मांगी साहब, मोस्ट वेलकम। फरहत जान जुड़े जो साहब लिखन था त सलाम, वालेकुम सलाम व रहमतुल्लाह। सर फरहत जान जुड़े जो साहब एंड असांजो दोस्त वंस अगेन कमेंट में कुछ दिलियूं मोकिलिन था। वॾी महिरबानी सर फरहत जान जुड़े जो साहब। ज़ाहिद हुसैन गोपांग साहब लिखन था त अदा अस्सलाम अलैकुम। वालेकुम सलाम व रहमतुल्लाह। सर वहाँ सलाम कबूल थी चुका है। तव्हां वधीक लिखियो आहे त सदा मुरकंदा रहो। महिरबानी सर ज़ाहिद हुसैन गोपांग साहब। ऐं ॿिया काफ़ी दोस्त असांखे ॿुधी रहिया आहिनि। जेकॾहिं हू पंहिंजे शहर जो नालो कमेंट करे मोकिलींदा त असीं उन्हनि खे बाय नेम सुञाणे सघंदासीं। छो जो हिन मुक़द्दस महीने में बाना हर घड़ी अल्लाह ताला जी इबादत में मशगूल हूंदा आहिनि। सॼो ॾींहुं उन बुख बर्दाश्त करे पंहिंजे पालनहार जी बंदगी कंदा रहंदा आहिनि। 5 वक्त पाबंदी सां निमाज़ पढ़ण खां अलावा हिन भलारे महीने में मुसलमान अल्लाह जे ॾिनल मान ख़ैर ख़ैरात लाइ हथ कुशादो रखंदा आहिनि ऐं रमज़ान शरीफ़ जे रातिनि में ख़ुदा पाक खे रिझाइण लाइ तुरावीह पढ़ंदा रहंदा आहिनि। असांजो पहिरीं प्यारो दोस्त काशिफ अली साहब, मोस्ट वेलकम। अब्दुल खालिक सिंधी साहब उहे लिखनि था त अस्सलाम अलैकुम। वालेकुम सलाम व रहमतुल्लाह। सर अब्दुल खालिक सिंधी साहब, तव्हां वधीक लिखियो आहे त रमज़ानुल मुबारक। साईं खैर मुबारक सर, वहाँखे मुबारक हुजनि। शाल सदाईं आबाद हूंदव, ख़ुशि हूंदव। अल्लाह पाक अव्हांखे हमेशा पंहिंजे अमन व अमान में रखे। अब्दुल खालिक सिंधी साहब, अव्हांखे मुबारकूं।
हिन भलारे महीने जूं। महिरबानी सर। मंठार अली साहब मोस्ट वेलकम। अहमद नवाज मुगेरी साहब असीं खे भलीकार चऊं था। मोहम्मद कासिम गोपांग साहब ऐं ॿिया काफ़ी दोस्त असांजे लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। फहद अज़ीज़ लगारी साहब राइटर माण्हू, होशियार माण्हू, असांजो दोस्त काफ़ी किताब लिखी चुका आहिनि। फहद अज़ीज़ लगारी साहब सिंध यूनिवर्सिटी जो दोस्त असांजो। अब्दुल खालिक सिंधी साहब कहिड़ा हाल आहिनि, कीअं आहियो? शायद त असीं प्रोग्राम कंदा हुआसीं 9:30 बजे, पर रमज़ान शरीफ़ जे करे हाणे कुझु तुरावी नमाज़ पढ़ण खां बाद में प्रोग्राम करे रहिया आहियूं। ऐं हाणे असांजो प्रोग्राम हूंदो 10-15 मिंटनि ते। जॾहिं प्रोग्राम कंदासीं त इन वक़्तु कंदासीं। अब्दुल खालिक सिंधी साहब महिरबानी। मुहर्रम अली सूमरो साहब, इमरान अली सोढर, फहद अज़ीज़ लगारी, मंठार साहब हाय लिखनि था। फहद अज़ीज़ लगारी साहब लिखनि था त अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। सर फहद अज़ीज़ लगारी साहब तव्हां वधीक लिखियो आहे त उम्मीद त ठीकु हूंदव। बिल्कुलु सर, अल्लाह पाक जा एहसान, हर तरह जो ख़ैरियत दुआऊं। असीं ख़ुशि आहियूं, महिरबानी। मीर गुलाम मुस्तफ़ा जलबानी साहब, महबूब अली एंड ॿिया काफ़ी दोस्त, अब्दुल हफीज़ सोलंगी साहब फिराम दादू मां लिखनि था त सलाम डियर, कैसे हैं आप? वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। सर अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला जा एहसान, हर तरह जो ख़ैरियत दुआऊं, महिरबानी। वंस अगेन तव्हां लिखियो आहे कमेंट में अब्दुल हफीज़ सोलंगी साहब, तमामु बहितरीन प्यारा, महिरबानी सर। आसिफ शाह मोस्ट वेलकम। अब्दुल खालिक सिंधी साहब असांखे दिल सां लाइक करे रहिया, जंहिंजूं दिलियूं असांजे हिन प्रोग्राम में शो थी रहियूं आहिनि। एंड अब्दुल हफीज़ सोलंगी साहब, ज़ाहिद भाई असांखे फिराम सऊदी अरब खां ॿुधी रहिया आहिनि। अची वियो अदा माहे रमज़ान आ, ख़ुदा ख़ुदि वधायो संदसि शान आ। नाज़ुल हिन महीने में क़ुरान थियो, रखण उन में रोज़नि जो फरमान थियो। रमज़ानुल मुबारक जो महीनो निहायती बाबरकत, निहायती बाबरकत ऐं अज़मत वारो आहे। हिन भलारे महीने में शैतान खे क़ैद कयो वञे थो, जन्नत जा दरवाज़ा खोलिया वञनि था, जहन्नम जा दरवाज़ा बंदि कया वञनि था। हिन महीने जो पहिरियों हिसो यानी पहिरियों ॾहाको रहमत ऐं ॿियो मग़फ़िरत ऐं टियों ॾहाको जहन्नम जी बाहि खां आज़ादी जो महीनो आहे। अच्छा, असांजो दोस्त पहिरीं प्यारो महबूब माण्हू लिखनि था। अब्दुल हफीज़ सोलंगी साहब लिखनि था त फिराम दादू डिस्ट्रिक्ट। महिरबानी सर, तव्हां असांखे दादू मां ॿुधी रहिया आहियो। ऐं कॾहिं मंज़ूर सखराणी मिली वञो त असांजा सलाम ज़रूरु अर्ज़ कजो सर, महिरबानी। अब्दुल खालिक सिंधी साहब लिखनि था त साईं अव्हांजे प्रोग्राम में हिकु अर्ज़ु रखंदुसि, महिरबानी करे बैकग्राउंड साज़ में नात या क़ुर पाक जी तिलावत वारी साज़ हलायो त कुझु दिलि खे राहत सुकून वधीक मिलंदो साईं। बिल्कुलु सर, तव्हां तमामु बहितरीन कमेंट लिखियो आहे अब्दुल खालिक सिंधी साहब। सर जेकॾहिं नात या कुझु रखंदासीं त कॉपीराइट केस थी वेंदो ऐं असांजो प्रोग्राम अध में ई ब्लॉक थी वेंदो ऐं असांजो ID जेका आहे त उहा हैक थी वेंदी। महिरबानी सर। ऐं जॾहिं तिलावत रखंदासीं बैकग्राउंड में त पोइ असांखे ॻाल्हाइण जी ज़रूरत न पवंदी, छो त जिते बि क़ुर पाक पढ़ियो वञे त उनखे ध्यान सां ॿुधो वञे। महिरबानी सर अब्दुल खालिक सिंधी साहब।
एस के बलोच साहब लिखन था त अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम व रहमतुल्लाह। मेहरबानी सर। मीर गुलाम मुस्तफ़ा जलबानी साहब लिखन था त अस्सलाम वालेकुम अद्दा। वालेकुम सलाम व रहमतुल्लाह। मेहरबानी सर। तो वधीक लिखियो आहे त रमज़ानुल मुबारक। रमज़ानुल मुबारक की खुशियाँ मुबारक हो। सर अव्हां खे मुबारक हुजनि, वॾी महिरबानी। एस के बलोच साहब लिखन था त भाई कैसे हो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला जा एहसान हर तरह खैरियत मेहरबानी। मोहम्मद असलम सोलगी साहब फिराम पखो खां नाइस वंस अगेन गुड लिखन था ऐं कुछ कमेंट में दिलियूं मोकिलन था, गुलाब जा गुल बि। ऐं ॿिया काफ़ी दोस्त ॿिया भी शामिल थी चुका आहिनि। मोहम्मद कासिम साहब मेहरबानी। अब्दुल खालिक सिंधी साहब असांखे दिल सां लाइक करे रहियो आहे, जंहिंजूं दिलियूं असांजे प्रोग्राम में शो थी रहियूं आहिनि। अब्दुल रहीम मुगेरी असांजो उस्ताद माण्हू, पहिरीं प्यारो उस्ताद, कंबर शहर जो बेहतरीन शख्सियत रखंदड़, हर दिल अज़ीज़। मेहरबानी सर अब्दुल रहीम मुगेरी साहब। असीं वहाँ के भलीकार चऊं था। असांजो दोस्त ॿियो बि अची चुको आहे। एस के बलोच साहब लिखनि था त रमज़ानुल मुबारक भाई। एस के बलोच साहब तव्हां असांखे किथां खां ॿुधी रहियो? तव्हां पंहिंजे शहर जो नालो कमेंट करे मोकिलियो ताकी असांखे ख़बर पए त असांजा दोस्त असांखे किथां ॿुधी रहिया आहिनि। फैसल मक्सी साहब असांखे असीं वहाँ भलीकार चऊं था। तव्हां असांजो प्रोग्राम लिकी लिकी ॿुधी रहिया आहियो, पर तव्हां हिते शो थी रहिया आहियो। फैसल बलोच साहब जी। दोस्तों, असीं तव्हांखे वधीक ॿुधाईंदा हलूं त हिन भलारे महीने जा ॾींहं ॾींहं, रात रात, कलाक कलाक ऐं मिंट मिंट रहमत ऐं बरकत सां भरियल आहे। हदीस में आहे त जेकॾहिं रमज़ान शरीफ़ जी पहिरीं रात ईंदी आहे त आसमान जा दरवाज़ा खुली वेंदा आहिनि ऐं उहे आख़िर रमज़ान ताईं खुलियल हूंदा आहिनि। जेको बि मोमिन रमज़ानुल मुबारक जी रात में निमाज़ पढ़ंदो आहे त हर सजदे जे एवज़ ख़ुदा पाक उन लाइ 1,500 नेकियूं लिखंदो आहे ऐं उन लाइ बेश्त में ॻाढ़े याकूत जो महल तैयार थींदो आहे। बबलू भाई असांखे कमेंट लिखनि था त जियो ऐं दिल सां लाइक करे रहिया आहिनि, जंहिंजूं दिलियूं असांजे प्रोग्राम में शो थी रहियूं आहिनि। महिरबानी। एस के बलोच साहब लिखनि था त फिराम सऊदी अरबिया। मेहरबानी सर। रहमत ज़हरी साहब मोस्ट वेलकम सर। पोइ जॾहिं इंसान पहिरियों रोज़ो रखंदो आहे उन जा गुनाह उन ॾींहं ताईं माफ़ थी वेंदा आहिनि ऐं उन लाइ सुबुह खां वठी शाम ताईं 70,000 मलाइक बख़्शिश घुरंदा आहिनि। रमज़ानुल मुबारक जे महीने में जेको शख़्स हिकु सजदो करे थो, चाहे इहो ॾींहं जो करे चाहे राति जो, हर सजदे जे एवज़ अल्लाह रब्बुल आलमीन हिकु अहिड़ो वण इनायत फरमाए थो जंहिंजे पाछे जे हेठां सवार 500 साल हलंदो रहे। अब्दुल लतीफ़ साहब असीं तव्हांखे भलीकार चऊं था। उस्मान अली साहब बि हाणे प्रोग्राम में अची चुका आहिनि ऐं ॿिया काफ़ी दोस्त जी। दोस्तों, जॾहिं बि तव्हां को रोड रस्तो क्रॉस कयो त दाएं बाएं ॾिसंदा कयो, छो त अव्हांजी ज़िंदगी सां, अव्हांजी ख़ुशियुनि सां ॿियनि जूं ज़िंदगियूं ऐं ॿियनि जूं ख़ुशियूं बि जुड़ियल आहिनि। हाणे असांखे ॾियो इजाज़त, इंशाअल्लाह ताला वरी अव्हां सां मिलंदासीं नेक्स्ट टाइम। उस्मान अली साहब कमेंट में कुछ गुलाब जा गुल मोकिलियूं था। महिरबानी सर। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।